मेज़बानी हेठ सऊदी तुर्की मिस्र जे परॾेही वज़ीर जो इजलास। इस्लामाबाद में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठ जारी इजलास में विच ओवर में जारी छिकताण खे घटाइण ते गौर वीचार कयो पियो वञे। चार मुल्क इजलास सऊदी अरब मिस्री तुर्किया जे परॾेही वज़ीरनि वॾी खाते ऑफिस आमद। इसहाक़ डार महिमाननि जी अजाकी नवे इख़्लाई में मुलाक़ातूं ॿिनि तरफ़नि लाॻापनि गॾियल सहकार खे हथी वठण ऐं इलाक़ाई सूरतहाल ते गौर वीचार। तकरार घटाइण सिफ़ारतकारी ते ज़ोर ॾिनो वियो। अॻुवाणनि तरफ़ां इलाक़ाई हमाहंगी ऐं ताउन वधाइण ते इतफ़ाक़। ॿियनि तरफ़ां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। दोस्त मुल्कनि तरफ़ां मौजूदा सूरतहाल में पाकिस्तान जे किरदार जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत ते अहम इजलास। ख़िते जी सूरतहाल खे नज़र में रखंदे तेल जी बचत ऐं बचत पॉलिसी जे क़दमनि ते गौर वीचार। वज़ीर आज़म जो चवण 3 हफ़्तनि में अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ जेतिरो थी सघियो कयो। हुकूमत तरक़ियाती बजट में कटौती समेत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बचायल रक़म ॾिनी। तेल जा अघ वधण खां रोकण जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत 125 अरब रुपया ॾिना। हुकूमती फ़ैसिलनि सबबि पेट्रोल शइ जो मुनासिब मिक़दार मौजूदु आहे। मौजूदा सूरतहाल में अवाम खे रिलीफ ॾियणु पहिरीं तरजीह आहे। अहिड़नि क़दमनि जो मक़सदु अवाम खे आलमी छिकताण जे असरनि खां महफ़ूज़ रखणु आहे। अवाम बचत मुहिम में हुकूमत जो साथ ॾे ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। होर्मुज़ लंघ मां 20 खां वधीक पाकिस्तानी झंडनि वारनि जहाज़नि खे गुज़रण जी इजाज़त ॾिनी वई आहे। रोज़ानो ॿ जहाज़ होर्मुज़ मां गुज़रंदा। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी दावा। संदसि चवण त ईरान जो अहिड़ो क़दम तामीरी आहे जंहिंजी आजियां कनि था। ही तरक़ी ख़िते में अमुन इस्तेहकाम खे हथी वठण जो सबबु बणिजंदी। हाकारी ऐलान अमुन तरफ़ हिकु अहम क़दम आहे जेको गॾियल कोशिशुनि खे मज़बूत कंदो। ॻाल्हियूं सिफ़ारतकारी ऐं एतमाद साज़ी अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहे। अमरीका ईरान जे सामूंडी इलाइक़नि में ज़मीनी कार्रवाई की तैयारी करे वरिती। अमरीकी अख़बार दावा की आहे त अमरीका ख़ार्क बेट समेत ईरान ख़िलाफ़ ज़मीनी कार्रवाई कंदो। ईरान में महदूद ज़मीनी कार्रवाई ख़ासि फ़ौजनि ऐं रिवायती फ़ौजनि पारां कई वेंदी। अमरीका 2 सामूंडी जहाज़ USS जॉर्ज बुश ऐं ट्रिपोली ईरान मोकिले छॾिया। 2500 फ़ौजी मौजूदु आहिनि। अमरीकी उहिदेदार जो चवण पेंटागन ईरान में 1 हफ़्ते ताईं हलंदड़ ज़मीनी जंग जी तैयारी करे रहियो आहे। सदर ट्रंप ज़मीनी फ़ौज मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾींदो या न इहो अञा वाज़े नाहे। अमरीका में सदर डोनाल्ड ट्रंप जी ईरान ते जंग बढ़ण ख़िलाफ़ वॾे पैमाने ते नो किंग्स मुज़ाहिरा। अमरीका में 70 लख माण्हुनि जे एहतजाज में शिरकत। हॉलीवुड अदाकार रॉबर्ट डी नीरो जी अमरीकी सदर ते सख़्त तनक़ीद। अॼु बि अमरीका जे समूरनि 50 रियासतुनि में 3200 खां वधीक एहतजाजी मुज़ाहिरनि जो इम्कान। इसराइल जे मुख़्तलिफ़ शहरनि में सभ खां वॾा मुज़ाहिरा। इसराइली पुलिस जे मुज़ाहिरनि जे ख़िलाफ़ ताक़त जो इस्तेमालु छिड़विझड़ करण जी कोशिश। इटली, फ्रांस, स्पेन, जर्मनी, हॉलैंड ऐं ऑस्ट्रेलिया में बि मुज़ाहिरा। ट्रंप इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। जंग जे ख़ात्मे जो मुतालबो। सऊदी अरब में पिण सुल्तान एयरवेज़ ते ईरानी वीज़ा हमले में तबाह थियल जहाज़ A3 जूं तस्वीरूं साम्हूं अची वयूं। जहाज़ सवे मील परे खां जहाज़नि ऐं ड्रोन खे ॻोल्हे सघे थो। अॻूणनि अमरीकी जनरल्स जो चवणु आहे त A3 जी तबाही सां नार मुल्कनि जी निगरानी मुतासिर थींदी। ईरानी पाकिस्तान इनक़लाब तरफ़ां एफा में एरोस्पेस कॉम्प्लेक्स खे निशानो बणाए वियो। बेंगोरियन एयरपोर्ट ते तेल जे ज़ख़ीरनि खे हदफ़ बणाए वियो। कुवैत एयरपोर्ट ते ड्रोन सां हमले बाद बाहि लॻी वई। बहरन में एल्यूमिनियम प्लांट ते हमले में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पाकिस्तान इनक़लाब जो चवणु आहे त ईरानी तालीमी इदारनि ते हमले खां पोइ ख़िते में अमरीकी ऐं इसराइली यूनिवर्सिटीज़ हदफ़ आहिनि। A short time ago, we were together, and he looked at me and he said, you know, it's amazing. 1 year ago, you were a dead country. Now you're the hottest country anywhere in the world. He didn't think this was going to happen. He didn't think he'd be kissing my ass. He really didn't. He thought he'd be just another American president that was a loser. अमरीकी सदर डोनाल्ड
ट्रम्प जो सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जे लाइ गुथन लफ़्ज़नि जो इस्तेमालु संसियाण सऊदी वली अहद खे ख़बर ई न हुई त खेसि मुंहिंजी चापलूसी करणी पवंदी। मोहम्मद बिन सलमान सम्झंदो हो त ट्रम्प बि ॿियनि अमरीकी सदरनि जीअं को नाकाम माण्हू आहे। हाणे सऊदी वली अहद खे मूंसां एहतराम सां ॻाल्हाइणो पवंदो आहे। ईरान एटमी हथियारनि जे पखे रुकण वारो मुआहिदो NPT ख़त्म करण ते गौर शुरू करे छॾियो। ईरानी मीडिया जो चवण ते हिन क़दम जो मक़सदु अमरीका ऐं इसराइल खे IAEA इंस्पेक्टर्स यार्ड में ईरान ते वधीक जासूसी करण खां रोकणु आहे। पार्लियामेंट समेत लाॻापियल इदारनि NPT सां मुआहिदो करण ते गौर कयो, छाकाणि त इहो वाज़िह थी चुको आहे त ईरान वटि NPT में रहण जो को बि जवाज़ न बचियो आहे। मुआहिदे तहत यकीनी बणाइणो पवंदो त ईरान खे पूरमन एटमी टेक्नोलॉजी ऐं सामान ताईं पहुच हासिल हुजे। अमरीका ऐं इसराइल ईरान जे एटमी पावर प्लांट ते हमला कनि पिया। IAEA उन जी मज़म्मत बि न पियो करे। ईरान ते हमला अहिड़ी जंग जो बुनियाद आहिनि जेके ॾहाकनि ताईं जारी रहंदा। ईरान जा नार मुल्कनि ते हमला क़बूलण जोॻा न आहिनि, पर इहो न विसारियो त जंग कंहिं शुरू कई। तुर्किया जो इंटेलिजेंस चीफ इब्राहिम कालिन संदसि चवणु आहे त ईरान जंग सां ख़िते में विछोलियूं वधण जो ख़तरो आहे। तुर्की हिन बाहि जे गुने खे पंहिंजे हथनि में वठंदे थधो कंदो। हैदराबाद में उमरकोट वासी नौजवान जो घर मां गलो कपियल लाश हथायो आहे। लतीफ़ाबाद नंबर 5 वारे इलाइक़े में हिकु घर मां नौजवान जो गलो कपियल लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची लाश सिविल में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवण त मक़तूल जी सुञाणप उमरकोट पासे सनाउल्ला तौर थी आहे। वाक़े जी घणरुखी जांच कई पई वञे। पूसली वेझो अकरम बामान जा त नौजवान जो लाश सुञाणप न थी सघी। मक़ामी माण्हुनि जे इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। शिकारपुर भरिसां महर मारफाणी तकरार तां फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी गड़ियासी में महर मारफाणी तकरार तां हथियारबंदनि फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि साहित मारफाणी मारिजी वियो। नदीम विरोधी ज़ख़्मी। पुलिस पहुची लाश खे ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। हैदराबाद में ॿिनि धुरियुनि में छेड़े दौरान फायरिंग में वाटड़ू मारिजी वियो। पियारी थाणे जे अंदरि नूरानी बस्ती में शादी हॉल वटि ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो। फायरिंग में वाटड़ू उज़ैर कुरैशी मारिजी वियो। नौजवान जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल। जोधापुर वेझो हथियारबंदनि हथां क़त्ल। 2 ॼणनि जे वारसनि जो लाश खे धड़ो। लहर बिरादरी गढ़ी खैरो जैकबाबाद मेन रोड ते धड़ो।